ये है ना तेरी पक्की वाली केड़ी थी मवाली जाके सिरिंजा बैठा कर ये सेल्फी बुल बीबी बनी हवाली डड्डी केड़ी मवाली कुरो कुरो केड़ो हमरा ही आबा सेठ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मालिक तू? हाँ मालिक माया। अरे मवाली तो भी सिरिंजा बैठा खोलियो आया। हाँ दे खबर है भला शुरू बुरू खपनी आ। हाँ यार शुरू तो खपियो बे पर नंढो आए बैठो मुझे कम जो ही ना है बाबा तोखे शुरू घणी खबर तू बुधा असा तोखे पूरी करे दींदासी। पूरी तू किथा कंदे तू घणो तो बैठो ते शुरू कढई। अरे 50,000 डेली कढंदो हा न बाबा। हाँ जी 50,000 गेड़ियो 50,000 डेली कढंदो आ। हवाले में 50,000 दा किथा कमल दो मुझो बाबा ही सब आसे आसे गड करे लखे शुरू खायो दाऊ तोखे खबर ना है त ही मशहूर बठो आ। हाले तू छडे न गाल के टालियूं भी कोन हुंदई तोड़ टालियूं चार असा के पंजू हुन गेड़ियो तू भला टालियूं वठणा आयो या सिरू वठणा आयो। टालियूं चार चइन मा छा थी तो घट में घट 16 जण खपन या 20 जण खपन यार वो सामू बठो बियो बाहे वो मुझे यार चार टालियूं उन वट बाहन 8 त टालियूं थियूं न ओडा दा मुझो कुछ न वजे मां के बस सिर ते वणिया थोड़ी घणी तरी के मां तो सा चा तो डील कया। बाबा तू डील कर तो सिरू घणी खपन मां 16 टालियूं हथ कया पो तो बस कैपेसिटी ना है न तो एतरी घट में घट 2-3 लाख तो तुझो बठो सिरू ठाए न तू तो ही भंग भंग पेंदो ही मवाली सुल्फी बुल्फी पी न। ए मां भली प्या बठो ठाईंदो सिरू न मजदूर ठाईंदा मां ठाईंदो आ जा तू भला बेजार मुके छाला तो करी बुधा न तो सिरू घणी खपन बड़े दे वडी सुल्फी लगाई दे ना। अरे बठो आड़े मार पवई हमन दूहो कढंदो मथे हेठ बाह बरंदी आ ओ हे त सनड़ो पासो आयो त हेठे पा हे मथा बदुओ कढे चिरन मां फासी आसी बाबा तो के सिरू खपन न गाल बुधाणे इसने तू मुझे गिरा कहीं हाँ। मुझो फर्ज आ मां तुझी इज्जत कया हाँ। त हाने तुझी मां इज्जत तने कंदो जने तू बुधाई दे मुखे त तमा के केड़ियों सिरू खपन केतरियों सिरू खपन गाल बुध जी एक कर चाह बा घोरा बोतल बोतल प्यार बिल्कुल बिल्कुल चाहे बोतल को वडो मसलो ना है पूरी असा के बता दो के सिरू घणी खपन त मां बंदोबस्त करे वठा वो हली तू बोतल बपी चाहे भी पी पहले बोतल पेंदे पहले चाह पेंदे बोतल ब घोरा हां पो चाह पे पेंदस पहले बोतल पेंदे पेरी बोतल पेंदे पो चाह पेंदे पो चाह पेंदस थधे जे मथा गरम पेंदे दंत भजी पंदई परवाह ना है मुखे अणा सा उन गाल का तू जल्दी कर पेरी न बंदोबस्त कर त मां तो के बुधाया आई बुधियो थोड़ा मरा घट दई छो भला हमरा हाथ तू छा कंदे हमरा कम सा लगा पे निकरा उन पासे कम पता कर निकरा हिन पासे कम पे कर हेदे हेदे गाल बुधाई हे छा रे मुंशिया है। हां हे मुंशिया वेदा चलो गाल बुध हां मुंशिया दा वे बाबा वेदा तू त जेको है सो भंग भंग पेंदे सुल्फी बुल्फी पेंदे पोरी हिन कम तेरी के पियोई। अरे बाबा तू मेहरबानी करे मुखे यो बुधा त तोखे सिरू घणियूं खपन बेजार न कर मुखे इंसान असा कोशिश कंदा आहियूं त यार असांखे कावड़ न अचे असां मवाली मुर्सा सॼो ॾींहुं सदा मोहब्बत ई प्यार सां पर तू मुखे चेड़ा न आहियूं छा भला न न मूंखे असल में शुरू में वठणी हुन पर मां ॾिसां तुंहिंजी बठ जी कैपेसिटी घटि आहे ऐं ॻाल्हि ॿुधे तूं हे जेको आहे जो हिन में जेकी चिलकणी जेका वारी हूंदी आहे उहा घटि अथसि भला छो। अरे चीकी मिट्टी जेकी दरिया मां अंदरां निकिरंदी आहे वारी वारी ना आहे वारी अलॻि आहे मिट्टी अलॻि आहे दरिया आहे तव्हां घणो परे आहे तू मूंखे वठी छो आयो यार तूं कहिड़े क़िस्म जो ग्राहक आहे बधाण मुखे चे में 2 लाख सिरू खपन मां तो कहे बुधायो ओ मार पे बुधा त घणियूं सिरू खपनी ॻाल्हि ॿुध मवाली जी ये दरिया परे त ना आहे मैं ही निकरन था तू सिरू वठणा है मैं ही वठणा है यार ॻाल्हि ॿुध या जेका मैं आहे न इन जो मुंहिंजे ख़्याल में डेली 16 किलो खीर ॾींदी हूंदी आहे न हे 5 मण खीर ॾींदी आहे हे नेसारो लॻल आहे त खीर वहंदो आहे रस्तनि सां सही ॿुधा अरे बाबा हेॾे तोखे सिरू घणियूं खपन मालूम कर के मालिक किथे आहे यार या मैं मूंखे वणी वई आहे हे बठो छुटो हाणे सिरू छुटियूं हाणे तोखे मैं वठणी आहे हल ठीक आहे ॻाल्हि ॿुध हाणे इहो बाबा ॾिस हाणे ॻाल्हि ॿुध न तूं मुंहिंजे ॿाहुनि खे ॾिस मूंखे चेड़ा न जवान थी तोखे एतिरो सिरू खपनि तोखे घणियूं चिड़ लॻंदी आहे तोखे छो इंसान आहे मवालिन खे चिड़ न आहे लॻंदी पोइ बेज़ार न कर न भला न ॻाल्हि ॿुध न हाणे हीअं था कयूं हा मूंखे इहो जेको आहे सो 250 सिरूं ॾे 250 सिरूं हा लखनि जी ॻाल्हि थो करे 250 सिरूं हुनखे खपनि छाजे लाइ खपनि
250 सरो बाबे जी क़बर आहे उनखे पको कराइणो 250 सुर में पक्की थी वेंदी हा हाणे पुट तोखे 500 सुरू खपंदियूं छो छो उन सां गॾु तुंहिंजी क़बर बि ठाहिणी आहे सही ॿुधा अरे किस जाल मार पैसे बस बस सेठ बस ब्लड प्रेशर तारूं ते चढ़ी वियो आहे बस हाला बस सेठ बस लहे त हलूं था हल इहो